किलोमीटर परे ताईं ये अखियूं तव्हां खे कुदरत जा नज़ारा ॾेखारनि थियूं। तव्हांजी अख अध इंच जे बराबर हूंदी या इंच जे बराबर हुजे, डिघाई या वेकराई जो माप कजे, पर इन अख खां करोड़े गुना वॾो सिज आहे, इहो बिन अख में नज़र थो अची वञे। इन अख जे हुजुम खां, इन जे मेयरमेंट खां, इन जे माप खां अरबे गुना वॾा अजराम फल्की सिज आ, चंड आ, ज़मीन आ, बाग ऐं बागीचा आहिनि, हज़ारे मंज़र आहिनि, इन अख जे अंदरि समाइजी वञनि था। इहो चाचो निंड थो करे। हाँ, असां तुंहिंजो गज़ल ॿुधोसीं, तूं असांजी तकरीर जो वारो आहे त निंड थो करे। हाँ, ॾिसो, हिकिड़े माण्हू खे तव्हां हिकिड़ो भेरो ॾिसी छॾियो, 5 सालनि खां पोइ वरी उहो साॻियो माण्हू ॾिसंदो, सुञाणे वेंदो त इहो फलाणो आहे। तव्हां हज़ारे माण्हू था ॾिसो, मसलन मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, हींअर हेॾो वॾो मजमो मुंहिंजे साम्हूं आहे, ईंदड़ 24 ते कहिड़ा आया कहिड़ा न आया मां ॾिसंदुसि त ख़बर पइजी वेंदी। ताकी 24 ते फलाणो आयो, फलाणो कोन आयो। छो? इन अख जे अंदर रब्बे ज़ुल जलाल लखे करोड़े फाइल रखे छॾिया आहिनि। हर इंसान जो फाइल अंदर जुदा आहे, हर कंहिंजी सूरत अंदर रखी आहे। माण्हू जो जिस्म इन जे अख जे अंदर समाइजी थो वञे। लखे इंसान तुंहिंजे अख जे अंदर अची था वञनि, हर कंहिंजो फाइल जुदा आहे जी। वरी हर माण्हू जी जिंदगी जी हिस्ट्री के ज़हन महफूज रखे थो। हर माण्हू जी, ही मुझो चाचो आ, हिन जी जिंदगी जी हिस्ट्री मुझे ज़हन में महफूज आ। ही फकीर आ, ही मुझो भाव आ, ही मुझो दोस्त आ, ही मुझो यार आ, ही मुझो अब्बो आ, ही मुझी अम्मा है, ही मुझो हिकड़े भेरे कराची में हिन सां मुलाकात थी, हिन सां हिकिड़ो भेरो कोयटा में मुलाकात थी, हिन सां हिकिड़ो भेरो रहीम यार खान में मिलियुसि, उन सां कहिड़ी कचहरी थी, उहा सॼी कचहरी जो फाइल जुदा ठहियो पियो आहे। ॻाल्हि सम्झो या कोन? हज़ारे माण्हुनि जी मालूमात तुंहिंजे ज़हन में रखी आहे। गॾु विचड़ बि नथी थिए, रल विचड़ थी वञे, हुन जी मालूमात होॾे, हुन जी होॾे। ही दोस्त आहे, ही दुश्मन आहे, दुश्मन दुश्मन आहे। अख ॾिसंदी सुञाणे वेंदी त ही मुंहिंजो दुश्मन आहे। अख ॾिसंदी सुञाणे वेंदी ही मुरीद आहे, ही सजण आहे, ही दुश्मन आहे, ही पंहिंजो आहे, ही पराओ। अख सुञाणे वेंदी। भली बज़ाहिर खणी हथ जोड़ियूं बीठो हुजे, पर अख सुञाणी वेंदी। ज़बान ॻाल्हाए थी, छा थो ॻाल्हाए पियो, छा थो चवे पियो, ज़बान सां कहिड़ी ॻाल्हि थो करे, पर हिन जी दिलि में छा आहे, अख सुञाणी थी वञे। हाँ, अलम नजअल लहू ऐनैन। वो इंसान, तुंहिंजे मथां रब जो थोरो न आहे, तोखे ॿ अखियूं ॾिनई। हाँ, ही अख जुदा थी ॾिसे, ही अख जुदा थी ॾिसे, हिन जो इमेज पंहिंजो थो ठहे, हिन जो इमेज पंहिंजो थो ठहे, पर अंदर वञी ॿई फोटू गॾिजी हिकु तस्वीर था नज़र अचनि। अगर जे ही अख पंहिंजो जुदा तस्वर ॾेखारे, ही जुदा ॾेखारे, त सिद्दीक़ वञा 2 सिद्दीक़ नज़र अचनि। हाँ, अब्दुल रशीद वञा 2 अब्दुल रशीद नज़र अचनि, पर न, ईअं कोन थो थिए। हिन अख खे ॾिसो त ही जुदा पंहिंजो तस्वर, इमेज, हिन जो ॾिसण जो दायरो जुदा आहे, हिन जो दायरो जुदा आहे। पर जेॾी महिल ॿई अखियूं खुलनि थियूं, अलम नजअल लहू ऐनैन, 2 अखियूं, पर इन्हनि जो इमेज, इन्हनि जो तस्वर, इन्हनि जी तस्वीर अंदर में हिकिड़ी ठहे थी। ही रब जो करम न आहे? हाँ, अल्लाह जी महिरबानी न आहे? पर ॾिसो न, शीशो हूंदो आहे न, शफ़ाफ शीशो हुजे, थोड़ी देर खां पोइ ॾिसंदो उन ते धूड़ नज़र ईंदी,
मिट्टी जा नंढा ज़रा नज़र ईंदा, हाओ कि न? हाँ, ही अख जो बिलोर आ, अख जो शीशो आ, शीशे खां बि वधीक शफ़ाफ़ आ अख। ही हवा में फ़ज़ा में धूड़ उथे थी पई, इहा धूड़ ज़रूर इन अखियुनि जे तारनि ते बि लॻंदी हूंदी, हाओ कि न? पर इन जे सफ़ाई जे लाइ वाइपर अल्लाह ताला ॿ बुहारा ठाहे छॾिया आहिनि। अख पाणे ॼाणे छिंबजे थी पई, तव्हां छिंबो न छिंबो पाणे ॼाणे अख छिंबी, हाओ कि न? हकू बिना को तव्हां चुप कयूं वेठा हुजो पर अख पाणे ॼाणे हीअं थींदी, छो? अल्लाह अकबर कबीरा। या अख तव्हांजे सफ़ाई जे लाइ रब इहे बुहारा ठाहे छॾिया आहिनि, अख खे साफ़ कंदा रहनि था। जे इहा अख न छिंबजे न माण्हू अंधो थी वञे। जरासीम आहिनि, बैक्टीरियाज़ आहिनि, ऐं कई क़िस्मनि जूं बीमारियूं आहिनि, फ़ज़ाउनि में हवाउनि में जरासीम उॾामंदा अचनि था। पर कुर्बान मुंहिंजा मौला तुंहिंजे महिरबानियुनि तां सदके वञिजे। हाँ, हिन अख जे